किरण हाणे तू आज़ाद आई हमेशा हमेशा जे लाइ आज़ाद। हाणे तोखे पंहिंजी ज़िंदगी जीअं जीणी आहे ईअं जी। तो ते हाणे कोई भी हुकुम नथो हलाए सके। किरण तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजी आहे, उनखे जीअं वणई इंजॉय कर। ऐं साबिर भी तुंहिंजे साम्हूं हिकु ब्लैक चेक आहे, उनजी दौलत खे ॿिन्ही हथनि सां लुटिजी सघे थो। मुंहिंजे प्यार जो ज़ंग हुनजे दिमाग़ ते चङी तरह लॻी चुको आहे। वेचारो साबिर मुंहिंजी हिकु मुर्क ते लख लुटाए सघे थो। ईअं ई हथ हाराए वेंदो मुंहिंजे कूड़े प्यार में। चाची चाची हो तुझो असली रूप इहो आहे। तू औरत न, पर औरत जे नाले ते बंद मां दाग आई। चाची हो बस इन खां वधीक अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चइजांइ। तुझे प्रकारनि ते पहिरियों ई मूंखे शक हुयो, पर अॼु पूरी पक थी वई आहे। असांजे घर में ऊंधाई आणण वारी तूं ई आहीं तूं। चाची कंहिं ते वण ॾिठा इल्ज़ाम नाहे नणबा, ईअं नाहे कबो। मूंखे ख़बर न हुई त जंहिंखे सिक सां छातीअ लाथो उहा औरत न, पर नांगण हुई नांगण। बस चाची अहिड़ा गुता लफ़्ज़ न ॻाल्हाए। इहे लफ़्ज़ त कॾहिं मूंखे मुंहिंजी माउ बि नाहे चया। तव्हां कीअं था चओ? उन्हनि जे लाड प्यारे ई तोखे खारियो आहे। पहिरियां खां ई तुंहिंजो रसो हो पंहिंजे हथ में रखना त हिन घर में ऊंधाई न थी आहे। ऐं न ई तूं पंहिंजे पीउ माउ जी लॼ लॼाई आहे। असां वटि त किनी वांगुरु वॾी चङी हूंदी आहे। जेकॾहिं तोखे मूंखां एॾी नफ़रत आहे त पोइ मूंखे पंहिंजे घर में छो रखियो अथई? कढी छॾ न चाची। इहा मुंहिंजी भुल हुई त मां तोखे पंहिंजे धीअ वारो दर्जो ॾिनो हुयो, पर तूं त ॾाइण निकिती ॾाइण। बस चाची बस, तव्हांजा इहे अणागा लफ़्ज़ मूंखां बर्दाश्त नथा थियनि। दिलि त चए थी हींअर ई हिन घर मां निकिरी वञा। हा निकिरी वञ हिन घर मां। तो जहिड़ी बद चालणी जी हिन घर में जाइ न आहे। मूंखे बि हिन घर में रहण जो कोई शौक़ु न आहे चाची। बसि ईअं सम्झो त अम्मा ऐं बाबा जी ज़बरदस्ती हुई, तॾहिं मां शादी कई। निभागी तुंहिंजी नज़र त मुंहिंजे पुट जी हयाती विञाई। किरण तूं अलाह कंदो सॼी उमिरि सुख न ॾिसंदी आहे। सर अॼु वरी तव्हांजे चेहरे ते मायूसी छायल आहे? जावेद मायूसी मुंहिंजे मन में मुंदाए ते वण जीअं वधंदी थी वञे। नसीबनि जी खोट मुंहिंजे अंदर खे उॾई थी लॻी आहे। मुंहिंजे दिमाग़ खे सोचनि जे सुरे खाई खाली खोखो करे छॾियो। तॾहिं मायूसी जे दरिया में तोखे ॿुॾल नज़र थो अचे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।